नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ सरकार आर्मी एक्ट में तरमीम बाबति बिल क़ौमी असैम्बली में पेश करे छॾियो। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जो इजलास शुरू थियो है, जंहिं दौरान बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक आर्मी तरमीम एक्ट 2020 में पेश कयो, जंहिं खां पोइ बिल लाॻापियल कमेटी हवाले कयो वियो। स्पीकर सुभाणे 11 बजे ताईं इजलास मुलतवी करे छॾियो आहे। इन खां अॻु हुकूमत ऐं अपोज़िशन जे विच में ॻाल्हियूं थियनि, जंहिं में फ़ैसिलो कयो वियो त आर्मी एक्ट तरमीम बिल अॼु क़ौमी असैम्बली में पेश कयो वेंदो ऐं बचाव बाबति स्टैंडिंग कमेटी ॾांहुं बि मोकिलियो वेंदो, जॾहिं त सुभाणे पार्लियामेंट मां गॾियल तौर ते मंज़ूर करायो वेंदो। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो, जंहिं में पाक फ़ौज बाबति 13 एक्टनि में तरमीम जे मामले ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। इजलास में स्पीकर क़ौमी असैम्बली ऐं असद कैसर, परवेज़ खटक, शलबी फराज़, अज़ीम सवाती, सरदार अयाज़ सिद्दीक़, ख्वाजा आसिफ, मुर्तज़ा, जावेद अब्बासी, नवीद कमर, शेरी रहमान, राजा परवेज़ अशरफ शिरकत कई। कानून वारे वज़ीर कमेटी खे कानून साज़ी ते ब्रीफिंग ॾिनी। अॼु ॿिपरनि जो सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जे स्टैंडिंग कमेटी जो गॾियल इजलास थियो, जंहिं में बिल ते मशवरा कया विया ऐं सुभाणे पार्लियामेंट मां मंज़ूरी वरिती वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।